नाज़िन पंगरियो लग आयलपुर शाख जी पुछड़ी जा आबादगारन मुतालबन जी मञता लाइ सरापा एहतजाज बणियल आहिनि। उन हवाले सां ॾिसूं था गुल मोहम्मद वेड़ो जी ही रिपोर्ट। पंगरियो लग आयलपुर शाख जी पुछड़ी जे आबादगारन आयलपुर शाख के 6वीं आरडी ते ख़त्म करण ऐं हिक बाअसर ज़मींदार खां इरिगेशन ऑफिसरन पारां गरी रिश्वत एवज़ 6 एल वाटर कोर्स के कोटड़ी बैराची जी शादी संभाल वाह मां कढी आयलपुर शाख में उबतो वाइण खिलाफ़ आबादगारन पंगरियो शहर जी शादी संभाल वाह जी मोहरी ते बुख हड़ताली कैंप कायम कई है। उन मौके ते एहतजाज ते वेठल आबादगारन मेरान टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त शाख जे टेल जा आबादगार आहियूं। असांखे पाणी ॾिनो वञे, असां वसवारनि खे अपील था कयूं त हीअ असांजी एहतजाजी कैंप खे चोथों ॾींहुं आहे, लेकिन केर बि असां वटि हली कोन आयो आहे। असां इंसाफ़ कयो वञे। असां मीर गुलाम अली टालपुर साहब ऐं ॿियनि खे अपील था करियूं त महिरबानी करे असां इंसाफ़ कयो वञे। कैंप लगायो वेठा आहियूं हिते, पर अॼु ॾींहुं ताईं असांखे कंहिं बि न आहे पुछियो त तव्हांजो कहिड़ो हाल आहे। असांखे मारियूं कुटियूं एफआईआरूं करायूं, सामान त फुरायूं, उहो त असांजो कोन थो मिले असांखे वापसि। पर अॼु ॾींहुं ताईं हिननि जेको आहे को बि नोटिस न आहे वरितो। असांजो पाणी जेको आहे आयलपुर शाख जो बंदि करे उबतो पाणी वायो पियो वञे। हिकिड़े माण्हू जे करे 50 माण्हुनि खे जेको बेरोज़गार कयो पियो वञे। खुदारा छा चीफ जस्टिस साहब तव्हांखे नज़र कोन थो अचे त इहे ग़रीब आबादगार वेठा आहिनि? छा वज़ीर आला सिंध साहब तव्हांखे नज़र कोन थो अचे? या तव्हां जेके MP MN आहिनि उन्हनि खे नज़र कोन थो अचे? ही खुदारा असांजी दाद रसी करियो, असांजो इंसाफ़ कयो। आबादगार गरीब सतायल ऐं बोतारनि जा मारियल ऐं आख़िरी स्टेज आहे हिते जेको असां बुख हड़ताल कैंप च लॻाई आहे। वक़्ति हाकिमनि खे असां एप्लीकेशन ॾिनोसीं ऐं कामूरा सभु पैसनि ते विकामिल आहिनि ऐं कानून सॼो पैसनि वटि गोॾा खोड़ियो पियल आहे हिकु बाअसर ज़मींदार वटि। असां ग़रीबनि सां ज़ुल्म आहे, असांजी केरु ॿुधण वारो कोन्हे। असां ते केतिरियूं कूड़ियूं एफआईआरूं हिकु बाअसर ज़मींदार कराए पियो ऐं जेको SDO आहे ज़ुल्फ़कार लाशारी, इहो बि हिकु बाअसर ज़मींदार जे दर ते गोॾा खोड़ियो, सॼो ॾींहुं उते हंडियूं चटण में पूरो आहे। असां सां ज़ुल्म आहे, असां सां इंसाफ़ कयो। अर्ज़ु थो करियां वज़ीर आला सिंध खे त ही हिन भोतारी SDA खे, हिन भोतारी एक्शन कमेटी खे हटाए असां सां इंसाफ़ कयो वञे। इंसाफ़ जे इंतज़ार में वेठा आहिनि, पर हिननि वटि केर बि सियासी समाजी अॻुवान न पहुतो आहे, न केरु लड़ी आयो आहे। MP MNA जेके आहिनि से उन्हनि खे असां वोट ॾेई चूंडे मोकिलियो आहे असेंबलियुनि में, हू बि ख़ामोश आहिनि। ही हुननि जा वोटर आहिनि, हिननि ते पंहिंजो रहम जी नज़र कई वञे। ऐं टेल एक्शन कमेटी जेको हिननि जो सामान ज़ब्त करे रखियो आहे, मोबाइलूं आहिनि, पैसा आहिनि, मोटरसाइकिल आहिनि, उहे हिननि खे वापसि ॾिना वञनि। हिननि जो आपाशी अमलदारनि खे घुर्जे त आयलपुर शाख खे पुछड़ी ताईं पाणी ॾिनो वञे ऐं गैर क़ानूनी उबतो वंदड़ 6 एल वाटर कोर्स खे बंदि कयो वञे जी 100 एकड़ ज़मीन आबाद थी सघे। कैमरामैन आसफ अली वेड़ो सां गॾु गुल मोहम्मद वेड़ो, मेरान टीवी न्यूज़।